ये एक एंटीक चीज हमें मिली है। 1975 मॉडल होंडा 175, बिल्कुल जेन्युइन। इसका कलर भी जेन्युइन है। तंहिं टाइम असांखे मिली हुई 11,000 रुपये में। ₹3,75,000 में। ये मशीन चलाई जाती है, बड़ी स्पीड से ये पानी आगे जाता है। अची वञे थो ऐं उहो इंजॉय करे थो त पोइ हुन लाइ 2-3 कलाक ई हलंदो आहे। अच्छा, जी हा, बाक़ी हूअं हरू भरू को आम जाम कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त पाणी जी ज़रूरत कोन्हे, इन करे ट्यूबवेल ॿई बंदि पिया आहिनि। ॾाढो दिलकश नज़ारो आहे, ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे, थधी थधी हवा लॻे पई। जे नथो करे सघे थो त उहो 5 ॾींहंनि खां पोइ मज़दूरी कंदा ॻोठ में। पोइ तव्हां माशाल्लाह ॻोठ जा वॾेरा आहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज इस गांव पहुंचकर हम हैरान भी हुए और परेशान भी। हैरान इसलिए हुए हैं कि यहाँ गरीब भी रहते हैं और बड़े अमीर भी रहते हैं। यहाँ पर सुकून भी है, लेकिन कुछ ऐसी चीज़ें भी हैं जो परेशान कर देती हैं। वो क्या चीज़ें आपको बताते हैं। अपने भाई का चैनल करें सब्सक्राइब। ये देखें दोस्तों, ये लिफ्ट मशीन लगी हुई है वाटर कोर्स पर। पानी के बहाव को तेज़ करने के लिए ये मशीन चलाई जाती है, बड़ी स्पीड से ये पानी आगे जाता है। यहाँ पर आम के बागात भी हैं, केले की फसल भी है, ज़्यादातर गन्ना होता है। गांव का नाम है अली गुलाम दल, हाजी अली गुलाम दल, जो ज़िला टंडोलायार में आता है। मीरपुर खास जाते हुए टंडोलायार के बाद तकरीबन 10 किलोमीटर के बाद ये हाईवे के करीब गाँव वाक़ है। तो आजकल आम की सीज़न है, आप देख सकते हैं सिंदड़ी आम। तोड़ाई शुरू नहीं हुई। ये सामने लेबर जो है बड़े दरख्त के नीचे मौजूद है, जो शायद पंजाब से आई हुई है। तो लेबर का खाना हो रहा है तैयार। ये भाइयों का सामान पड़ा है। अस्सलाम वालेकुम। मालूम किया तो ये मुजफ्फरगढ़ से आए हैं। ये देखें, इनकी रोटियां तैयार हो रही हैं। रात का खाना है या दिन का खाना तैयार हो रहा है? रात का अभी से ही। माशाअल्लाह। दोस्तों, इस गांव में पक्के घर भी हैं, बड़ी हवेलियां भी हैं और ऐसे छोटे छोटे कच्चे घर भी हैं, लेकिन ये शायद दुकान है। चलें दुकान देखते हैं। अस्सलाम वालेकुम। ये छोटी किराने की दुकान है, ये देखें। अरे तो ठहराया है। हाँ, ये सजी कच्ची है, अंदराम कच्ची है। कच्ची सिरा है, पक्की सिरा इस्तेमाल थियल है। मिट्टी जो ब्लॉक है। दोस्तों, ये बड़ी ठंडी है, गर्म नहीं होती, क्योंकि कच्चे जो घर होते हैं वो ठंडे होते हैं। गांव की मज़ीद चीज़ें विज़िट करते हैं। बड़े खूबसूरत यहाँ पर हैं नज़ारे। दोस्तों, ही आहे ॻोठाणो स्विमिंग पूल। निम जो वॾो वण, उन हेठां ही ख़ाली स्विमिंग पूल। छो ही स्विमिंग पूल छो ख़ाली थियल आहे, इहो भाउ अली ज़मान दल खां पुछूं था। भाउ अली ज़मान दल हिन ॻोठ जो रहाकू आहे ऐं हिन ई वटि असां आया आहियूं। ही असांखे ॻोठ विज़िट कराए पियो। ॾाढो पुरसुकून माहौल आहे, पखियुनि जा आवाज़ आहिनि। मेरे साथ आया कम ॾिसो।
बाहर थी आए थे ॻोठारो सुकून वारो माहौल आहे हिते हरू भरू अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का चोरी चकारी हरू भरू जी कोन्हे सुकून त आहे उन पर ही स्विमिंग पूल जेको आहे उहो बंदि छो कयो आहे? ही बंदि इन करे पियो आहे जो फ़िलहालु पाणी जी ज़रूरत कोन्हे ऐं उन खां पोइ ही असां पाण इस्तेमालु कंदा आहियूं हालांकि को दोस्त अची वेंदो आहे त पोइ उनखे साफ़ु करे हलाईंदा आहियूं हा आम जाम कोन्हे जीअं हींअर माण्हू टोकन वठी हलाइनि पिया ईअं ई सिस्टम कोन्हे माना महिमान लाइ महिमान को अची वञे थो ऐं उहो इंजॉय करे थो त पोइ उन लाइ 2-3 कलाक ई हलंदो आहे अच्छा जी हा बाक़ी हूअं हरू भरू को आम जाम कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त पाणी जी ज़रूरत कोन्हे इन करे ट्यूबवेल ॿई बंदि पिया आहिनि पाणी जी भला ॻोठ जो माण्हू अची पंहिंजे करे या छा उहो जेॾी हले थो उन ॾींहुं हिते पेर रखण जी जॻह कोन हूंदी आहे हलंदा आहिनि पाणी जी खोट जे करे जीअं हलंदा आहिनि त हूअं ई ॻोठ वारा जाम अचनि था ॻोठ में साईं तव्हां सुकून वॾो आहे जी सर बिल्कुलु सुकून आहे ऐं तमामु बहितरीनु जेको सो माहौल आहे पढ़ाई जो माहौल कीअं आहे? पढ़ाई गवर्नमेंट जी जेको आहे सो सिर्फ़ु 5 क्लास ताईं आहे अच्छा अॻिते असां वटि मिडिल स्कूल कोन्हे को बाक़ी 4-5 क्लास खां पोइ असांजा हिते जा ॿार जेके आहिनि कुझु ख्वाजा कुझु टंडवालायर वेंदा आहिनि पढ़ण जे लाइ पर उहो ग़रीब वीचारा केॾा वेंदा? बसि ग़रीब जेको अफोर्ड करे सघे थो उहो ख्वाजा स्टाफ पुॼे थो जे नथो करे सघे थो त उहो 5 ॾींहंनि खां पोइ मज़दूरी कंदा ॻोठ में पोइ तव्हां माशाल्लाह ॻोठ जा वॾेरा आहियो तव्हांजे सियासी असर सुख हूंदो पोइ तव्हां छो नथा ॻोठ में स्कूल मंज़ूरु करायो? स्कूल आहिनि ऐं जेको सो थियो आहे हींअर 8 क्लास ताईं थियो बि आहे पर अञा ताईं उहो चालू कोन थियो आहे फ़िलहालु इहो ई 5 क्लास ताईं हले पियो जीअं ई चालू थी वेंदो थोरे ई टाइम में आहे बिल्डिंग ठही वई आहे हुनजी बिल्डिंग आहे सही आहे जी हा बिल्डिंग ठही वई आहे माना सिंध जे ॻोठनि वांगुरु हिते माना जेको अमीर आहे जेको ग़रीब आहे उहो वीचारो ग़रीब आहे ग़रीब आहे जेको सिस्टम हले पियो उते ई बीठो आहे केरु वधण वारो कमु कोन्हे तव्हां वधायो न तव्हां वॾेरा आहियो हिते जा सर असां पंहिंजे वसार वधायूं था हर जेको पुॼे थो को अहिड़ो टैलेंटेड छोकिरो आहे त उनखे इहो उन हिसाब सां सपोर्ट आऊं त तक़रीबन कंदो रहंदो आहियां कंदा आहियो तव्हां? जी जी बिल्कुलु कंदो रहंदो आहियां सोशल मीडिया ते तव्हां मुंहिंजो अकाउंट ॾिसंदो त तव्हांखे तक़रीबन इहे ई शयूं मिलंदियूं ॻोठ जेको ग़रीब आहे को टैलेंटेड आहे बाक़ी ग़रीब त जो हिकिड़ा त इहो नालो वठी ऐं जेको खट ते पिया आहिनि पोइ अहिड़ा बि जाम आहिनि माण्हू पर ईअं कोन्हे जेके टैलेंटेड आहिनि उन्हनि खे मुंहिंजी फुल सपोर्ट आहे ऐं आउं ख़ुदि जीअं सपोर्ट कंदो आहियां उन्हनि खे अगरि शागिर्द आहे अॻिते को पढ़णु चाहे थो अॻिते पढ़णु चाहे थो जेको बि मूंखां पुॼे थो ऐं उनजी मदद कंदो आहियां अच्छा पढ़ाईंदा आहियो छोकिरा? बिल्कुलु बिल्कुलु असांजो छोकिरो आहे हिकिड़ो पंहिंजो विनोद नाले सां वकील आहे असांजो हिते ॻोठ जो तमामु सुठो छोकिरो आहे उहो जाम जेको थो पढ़ाई जे हिसाब सां छोकिरा खणी वेंदो आहे पंहिंजे ख़र्च ते हैदराबाद में रहे थो उन्हनि खे पढ़ाए थो यूनिवर्सिटी वग़ैरह में तव्हां थोरी हिमत वधीक कयो न साईं त साईं असीं सभु गॾु आहियूं न हिकिड़ो ई पैनल आहे न असांजो अॻुवान असांजो जेको आहे त विनोद आहे आवाम दोस्त पैनल आहे हा बाक़ी इहो आहे जो पोइ जेको हाल आहे सभु को पंहिंजे हिसाब सां हुननि सां गॾु ॻोठ त तव्हांजो वणियो मूंखे ॾाढो माशाल्लाह जी जी ॻोठ माशाल्लाह ॻोठ तमामु वॾो आहे गिला बि ॿुधी आहे ॾाढी मनशियात जे हवाले सां हा मनशियात जे हवाले सां सर बसि तव्हां ॾिसो हली अखियुनि सां भई छा तव्हांखे
दोस्तों गेरे आवाज़ ॿुधो पिया? इहा आवाज़ जॾहिं ॿुधंदो आहियां मूंखे ॻोठु यादि ईंदो आहे। असांजे ॻोठ में सुबुह खां वठी शाम ताईं ये गेरनि जा आवाज़ अञा ताईं पिया ईंदा आहिनि। सो दोस्तों गांव हाजी अली गुलाम दल में ये एक एंटीक चीज़ हमें मिली है। 1975 मॉडल होंडा 175, बिल्कुल जेन्युइन। इसका कलर भी जेन्युइन है, इसकी ये मिरर्स भी जेन्युइन है, इसकी ग्रिप्स भी जेन्युइन है, हर चीज़ हर पुर्जा जेन्युइन है। HDB सीरीज़ इसका नंबर प्लेट है और ये 32,478 किलोमीटर चली हुई है। और क्या ये मोटरसाइकिल है, ये है मरहूम बिलावल दल साहब की शौक की रखी हुई बाइक, जिसे अभी तक दूर दूर से लोग देखने आते हैं और बड़ी ऑफर्स देते हैं इनको, लेकिन ये बेचने के लिए तैयार नहीं। यहाँ की मौजूद शख्सियत थी हाजी बिलावल दल साहब, अल्लाह ताला उनको जवाहिर रहमत में जगह अता फरमाए। और बड़ी ज़बरदस्त चीज़ है। इनका कहना है कि सिर्फ गाड़ी के टायर्स चेंज हैं, क्योंकि अब गाड़ी चलती नहीं, क्योंकि इसको चलाने के लिए काफ़ी मिकदार में पेट्रोल चाहिए। मीर साहब कह रहे थे कि जिसका अपना पेट्रोल पंप हो वही ये रख सकता है। आप ब्रेक लाइट देखें, इंडिकेटर देखें, हेडलाइट देखें, हर चीज़ के बारे में कहा जाता है बिल्कुल जेन्युइन है। इसका कलर भी जेन्युइन है, बिल्कुल कलर से लग रहा है ये जेन्युइन है। ये भी आपको मैंने सोचा दिखाते हैं। ये चाचा जलाल दल साहब हैं, इनसे कचहरी करते हैं। चाचा साईं, ये तव्हांजे भाउ जी मोटरसाइकिल आहे? जी हा, बाबा बिलावल मूंखां वॾो हुयो। अच्छा, उन शौक़ु हुयो। 1975 में 0 मीटर वरिती हुई। हा, तंहिं टाइम असांखे मिली हुई 11,000 रुपये में। 11,000 रुपये में? 11,000 में असांखे मिली हुई। हा। पोइ बाबा बिलावल पाण यूज़ कंदो ऐं एतिरो शौक़ु हूंदो हो कि ॿिए खे हर रुपयो कोन ॾींदो हो। अच्छा, इहो मूंखे तव्हांखे यादि आहे तव्हां किथां इहो वरिती? हेठां हैदराबाद मां वरिती हुई। इहो तव्हां गॾु विया हुअसि? जी न, आऊं गॾु कोन, बाबा सां गॾिजी आया हुआ। हा। गोल्ड बिल्डिंग ते हिते शोरूम हो, तव्हां वरिती हुई। अच्छा, जी हा। पोइ जॾहिं आई ॻोठु पहुती उहो भला यादि आहे तव्हांखे? जी इहा मूंखे थोरी यादगिरी, नंढो हुयुसि त हीअ पैक थियल आई। अच्छा, जेन्युइन माना वो दॿनि में काथे दॿनि में? पैकिंग में आई, जेन्युइन में। उतां पैकिंग खोलाए पोइ उतां बाय रोड काहे आया बाबा बिलाल वारा। अच्छा, काहे आया? माशाअल्लाह। हाणे तव्हां हिनखे ॿियारे छॾियो आहे ईअं ई? जी हाणे इहा असां साइकिल मोटर ॿिया आहिनि हलायूं था। 125 70 125 ड्रीम बि आहे। हीउ भाउ जो शौक़ु हो, असांखे हलाइण बि कोन ॾींदो, चवंदो यार गाॾी मुंहिंजी ख़राबु न कयो। पोइ इन जे करे हुन शौक़ु असीं बरक़रार रखियो वेठा आहियूं। काफ़ी दोस्त यार ॿुधी आया, ॾिसण आया, हुननि चयो त असां ॾियो त असां हिनखे खणी वठी वञी असां यूज़ कयूं। हिकिड़ो भाउ जो दोस्त हो शोरूम वारो अब्दुल्ला अंसारी, उहो बि आयो हिकु बार, मुंहिंजो शोरूम आहे, हीउ मूंखे एंटीक पीस आहे, ॾियो त आऊं शोरूम ते सींगार करे बीहारे छॾियां। बाबा बिलाल जेको हुनखे बि इनकार कयो, संगत में काई भले काई विकिणंदुसि कोन, मुंहिंजो शौक़ु आहे। हुन खां पोइ इहा गाॾी जेका असां पाण रखिया, असांखे बि हलाइण कोन ॾींदो हुयो। पोइ वरी हर शइ जेन्युइन अथसि? हर शइ जेन्युइन अथसि, टायर बदिली थियल अथसि। अच्छा, टायर खां सवाइ ॿियो कुझु बि न? ट्यूनिंग उस्ताद गुलाम हैदर चांडियो कंदो हो हैदराबाद में। हा। उहो पोइ अलाए गुज़ारे वियो आहे, किथां ॿाहिरि वियो हलियो, दुबई वुबई। अच्छा। हुन खां पोइ ट्यूनिंग वारो सिस्टम बंदि थी वियो। पोइ मीरपुर ख़ास में हिकिड़ो उस्ताद एज़म आहे, उन खां ट्यूनिंग कराई थी, पर हुन सही कोन कई। हू हल्कनि गाॾियुनि जो 70 ऐं 125 जेके हलनि पिया उन्हनि जी कंदो आहे ट्यूनिंग। हिन जी 125 ट्यूनिंग हुन सही सवली कान थी। पोइ असां हलाई पर मज़ो कोन, असां पोइ बीहारे छॾी। जी। अच्छा दोस्तों, इनके पास 92 मॉडल की हाई हुंडई एक्सेल भी इनके घर में मौजूद है, वो भी आपको दिखाते हैं, उसके क्लिप्स आप देखें। उणिवीह सौ 92 मंझि वरिती हुईसीं ऐं कराची मंझां। हा। कांडा वारनि जो हूंदो हुयो कॉन्टेक्ट, उन मां असां जेको मिली हुई पंहिंजे किस्तुनि में 3,75,000 में। 3,75,000 जी कराची बैंक जे थ्रू असां वरिती हुई। पोइ असां हुनखे जेको 3-4 किस्तूं पहिरियों, पोइ कराची अचण में असांखे ॾुखियो लॻो। पोइ वरी ज़मीनदारी सां असांजे कमांड पोखिलो न, थोरो असांखे सुठो मिली वियो रेट। पोइ पेमेंट असीं फुल करे आयासीं, उन में पोइ असां हुननि रिआयत कई असां। अच्छा, रिआयत कयूं, माना गाॾी फुल तव्हां पैसा प्यारे छॾिया? बिल्कुलु पेमेंट फुल कईसीं। गाॾी जा कागज़ असांखे मिलिया, हैंड ओवर असांखे थिया, बैंक में माना जेको पंहिंजो ॾिनो NOC ॾिनी। उन खां अलावा उन टाइम ते शोरूम ते 7 लख रुपए हूंदी हुई, माना हिन गाॾी जी प्राइस। हा।
ऐं हीअ असांखे नवाज शरीफ स्कीम जे तहत असांखे मिली 73-75 हाँ 3,75,000। 3,75,000 की ये कार मिली थी, Hyundai एक्सेल 92 मॉडल, जो 80,000 किलोमीटर सिर्फ चली हुई है। फुल जेन्युइन गाड़ी है, आपने क्लिप्स उसके देखे और ये भी एंटीक आपको दिखाई। इनके पास एक और भी कार है होंडा सिटी 2016 मॉडल, वो भी सिर्फ 5,000 किलोमीटर चली हुई है। त तव्हां गाॾियूं भला बीहारे था छॾियो, वठो था, हलाए सघो था? शौक़ु। अच्छा, उनजो शौक़ु। मूं वटि सिविक आहे, मां हलाईंदो आहियां। अच्छा, हलायो। मूंखे उहो गाॾी चयोमांसि मुंहिंजी गाॾी हथ न तव्हां ॿी वठो। हा हा त मूं सिविक वरिती, उहा पंहिंजी हलायां पियो। अच्छा उहा रिबर्थ आहे। अच्छा ऐं पंहिंजी हू गाॾी हुनजो शौक़ु। ऐं हीअ जेका त भाई शौक़ु हूंदो असांखे, चवंदो आहे पंहिंजी वठो, मुंहिंजी गाॾी खे टच न कयो। ज़बरदस्त दोस्तो, ॾाढी भली शइ आहे। मूंखे त इहा रोड मास्टर, ही रोड मास्टर कोन्हे न? रोड मास्टर पोइ आहे हिन खां? रोड मास्टर 185 200 ही पहिरीं आई। दोस्तो ही मुंहिंजी माना दिलि जी पसंदि जी गाॾी आहे, माशाल्लाह मूंखे ॾाढी वणंदी आहे। दिलि चवंदी आहे त केॾी महिल वठां, पर पेट्रोल एतिरो महांगो आहे दिलि नथी चवे पेट्रोल महांगो हुजण जे करे, जो पेट्रोल जी ही आहे भटियारी दुश्मन। दोस्तो ॾाढो भलो ॻोठु आहे, पुरसुकून ॻोठु आहे, पर वॾी बदकिस्मती आहे जो असांजा सिंध जा ॻोठ ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, भला आहिनि, ॾाढा वणंदा, पर तरक़ी न पिया कनि। इलाही ॻोठनि में तालीम जे वाधारे जी सख़्तु ज़रूरत आहे। स्कूल्स जी हालति ख़राबु आहे, रोडनि रस्तनि जी त ॻाल्हि ई न पुछो। जेका बुनियादी शइ आहे तालीम, जेके सिंध जी तालीम जो दुश्मन आहे, उन खां वॾो सिंध जो दुश्मन को थी सघे थो? ॿी जॻह वॾी दुश्मनी कई वई आहे सिंध सां, सिंधी माण्हुनि सां। सिंध जे ॻोठनि में, सिंध जे शहरनि में, घिटी घिटीअ में मंशात इन्हनि मार पवेनि, हथ वठी ईअं विरहाई आहे। हाणे साईं सुजाग थिया आहिनि, 18 साल सुता पिया हुतां। सो हिन ॻोठ में बि भाउ अली ज़मान खे शाबस आहे, सोशल मीडिया ते मंशात जे ख़िलाफ़ु वॾो आवाज़ु उथारे थो। कीअं जान छुटंदी यार पंहिंजी हिन मंशात मां सिंधी माण्हुनि जी? छा कयूं पाण? त फ़िलहालु अहिड़ो कुझु नज़र कोन पियो अचे जो माण्हू उन ते खणी ॻाल्हाए। मंशात कंहिं भला विरहाई आहे सिंधी माण्हुनि में, सिंध जे ॿारनि में? मंशात सर, मंशात फरोशन ई विराई आहे। असां अञा उन एंड ताईं पुॻा कोन आहियूं जेका इहा शइ अचे थी। उन्हनि जी सपोर्ट कंहिं कई आहे? सपोर्ट कंहिं कई आहे? इहो जाम आज़ार आहे मंशात जो। कुझु ॾींहं पहिरीं रेड बि लॻो आहे, पर रेड जो इहो थियो आहे जो 2 घरनि ते लॻो आहे, पोयां 22 घर ईअं छॾे ऐं सिर्फ़ु 2 घरनि ते लॻो आहे। उते खां मंशात मिली आहे। इहो कचो शराब ठरो जाम मिलियो बि आहे, उन्हनि माण्हुनि ते एफआईआरूं बि थियूं आहिनि, पर मंशात अञा बि जारी आहे। ऐं तव्हांखे हींअर थोरी देरि में ई जीअं ई सिजु लहंदो तव्हांखे उहे ॻोठ जूं गलियूं ॾेखारींदुसि, ॻोठ जा उहे लोड़ा ॾेखारींदुसि जिते मवाली कीअं पट ते पिया आहिनि, ऐं तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसिजो। मंशात असां वटि रेड बि थियनि पिया, पर मंशात हले पई, ख़तमु कोन पई थिए, ऐं जेको सो ईंदड़ नसुल असांजो ॾाढो ॾुखियो थींदो। हा वाकई, जेकॾहिं असां हिमत न कई, सुजागी न वरिती, त पोइ असां सां इहो कमु थींदो। असां ईंदड़ नसुल वाकई ॾाढो ॾुखियो थींदो। सिंध जा माण्हू होशियारी कनि, हिमत कनि ऐं मिड़ी मुठ थियूं त जीअं हिननि मां आज़ार मां जान छुटी। दोस्तों ये फालसे का है बाग। फालसे मार्केट में तो आपको मैंने दिखाए, इनकी ये फसल भी देखें। अभी ये कच्चे हैं, अभी तैयार नहीं हुए। बाग बड़ा खूबसूरत है माशाल्लाह। गांव का नाम है अली गुलाम दल, ज़िला टनोलायर का ये बड़ा खूबसूरत, बड़ा प्यारा गांव है। मज़ीद आपको विज़िट कराते हैं। दोस्तों ये पखियुनि जो आवाज़ ॿुधो, सिजु लहे पियो। कीअं ॻाल्हाइनि महिल दाऊं कंदा, इहे ॻाल्हाईंदा आहिनि, ॿोलींदा आहिनि। परियां मरायो
कोयल जो आवाज़ ॿुधो पिया दोस्तो? हा कोयल ॻाल्हाए कोयल जो, झिरकिन जो। चाची तां कचहरी कई था, चए नालो छा आहे तव्हांजो? मीर मामा मीर मोहम्मद, नाले भाई आहे। हा नाले भाई हाँ, तव्हां कहिड़े पाण? दल तव्हां छा कंदा आहियो? बनियो कमु कंदा आहियूं। हारी आहियो? हा हाँ, भला ॻोठाणी ज़िंदगी सुठी आहे या शहर जी? असांखे त ॻोठ जी भली थी लॻे, छाजे करे? खुली आहे घुमणु सुकून आहे? सुकून आहे बनी ज़िंदगीअ मां ख़ुशि आहियो परेशान आहियो? ज़िंदगी आहे जेका हाणे महांगाई थी आहे उन करे त ॾुखियाई आहे। हा, ॿारहाड़ीअ जे हिसाब वञा कुझु सब्ज़ी पंहिंजी आहे। सब्ज़ी पंहिंजी आहे। हा ॿिनि ॾींहंनि मां खणी वञो उन मां बि हले कमाई। पर हिते भला वॾेरा ज़ालिम आहिनि या? न ज़ालिम कोन आहिनि? तेरा ज़ालूं कोन वॾेरो साम्हूं वेठो आहे इन करे न भले न तॾहिं था चओ। भले वॾेरो न वञे पर अहिड़ो टंडो लाइरे एरिया में ज़मीनदार कोन हूंदा। अलाह करे ईअं हुजे। दोस्तो सिजु लहण वारो आहे, ॾाढो दिलकश नज़ारो आहे, ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे, थधी थधी हवा लॻे पई। सॼो ॾींहुं अॼु गर्मी हुई, हाणे वञी मीर साहब जेको आहे सो चार्ज थियो आहे। न त अॼु लॻो पियो त मूंखे एम्बुलेंस जो बंदोबस्तु करिणो पवंदो। हालत इहा थी वई। पाण पियूं आहे उन जे ॻाल्हि कैल्सी पियूं आहे या वरी खंड वारो पाणी पियूं आहे। बहरहाल हीउ व्लॉग तव्हांखे कीअं लॻो हिन ॻोठ जो? ॾाढो ख़ूबसूरत ॻोठ आहे, पुरसुकून माहौल आहे, ॾाढो ज़बरदस्त हिते वेल मेंटेन्ड बनियूं आहिनि, रस्ता ॾाढा साफ़ु सुथरा आहिनि, वेहण जो इंतज़ामु आहे, थोरे थोरे मुफ़ासिले ते हैंड पंप्स लॻल आहिनि। ऐं हीउ भाउ अली ज़मान जेको आहे स्विमिंग पूल ठारायो आहे, अलाए कंहिंजे लाइ ठारायो अथसि। हाँ गॾिजी हलो सुठी ॻाल्हि आहे। भाउ अली ज़मान जो किरदारु तव्हांखे कीअं लॻो? मंशा जे ख़िलाफ़ु जहाद करे पियो, असां मशवरो कयूं पिया गॾिजी सॼी मंशा जे ख़िलाफ़ु का मुहिम शुरू कयूं। सो इनशाला मीर साहब जो इरादो आहे त ईद ते ॿारनि खे वठी अचिजे। ॿारनि जो हक़ आहे, ख़ासि तौरु मलूक ऐं महिराण जो। सो इनशाला कमेंट्स में ॿुधाइजो जेको व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।